हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव GFX चैनल ते भलीकार। जीअं त अॼु असांजो लेक्चर नंबर 4 आहे, जंहिंमें असीं सबक़ 7 पढ़ंदासीं सिंधी 9 क्लास मां, जंहिंजा अहम मौज़ू आहिनि काको भेरूमल मेहरचंद आॾवाणी ऐं ॿियो काहू जो दुलो। जेकॾहिं को हिन चैनल ते नओं आहे त लिंक में ॾिनल डिस्क्रिप्शन ते पुराणा लेक्चर ॾिसी सघे थो ऐं उन मां फ़ाइदो हासिलु करे सघे थो। सो काको भेरूमल मेहरचंद आॾवाणी जेको आहे 1875 ईस्वीअ ते हैदराबाद में ॼाओ। 1875 ईस्वीअ ते हैदराबाद में ॼाओ। भेरूमल मेहरचंद आॾवाणी केतिरा ई किताब लिखिया, जंहिंमें संदसि मशहूरु किताब ही आहिनि: क़दीम सिंध, सिंधी ॿोली जी तारीख़, वॾो सिंधी व्याकरण, नवबहार शाइरी जो किताबु आहे। संदसि शाइरी में तख़ल्लुस ग़रीब आहे। संदसि केतिरा ई नज़म दरसी किताबनि में छपियल आहिनि। भेरूमल मेहरचंद आॾवाणी 1950 ईस्वीअ में वफ़ात कई या लाॾाणो करे वियो। काहो जो दड़ो। सिंध में जॾहिं काहो नाले राजा राज कंदो हो, तॾहिं हिन काहो जो शहर बणायो, जेको पुराणे मीरपुर ख़ास खां शुरू थिए थो। राजा जे नाले पुठियां इन बाज़ार खे काहो जी बाज़ार चवंदा हुआ। अंग्रेज़नि जे दौर में पहिरियों घुमरो जनरल जॉन जेकब खोटायो ऐं इन्ही जनरल जे पोयां जेको आहे जेकबाबाद शहर जो नालो जेको आहे उहो सॾजण लॻो। अॻ में जेकबाबाद जो जेको पुराणो नालो हो उहो खानगढ़ हो। सन 1859 ईस्वी में थरपाकर ज़िले खां किन अमलदारनि काहो वारे पासे आया, जंहिंमें ऑनरेबल जेम्स गब्स चयो त 27 जनवरी 1859 ईस्वीअ ते हिननि खे पकियुनि सिरनि जो हिकु ठुल नज़र आयो। मिस्टर हेनरी कज़न्स अची काहो जो दड़ो खोटायो। पहिरीं जेको खोटायो हो उहो जॉन जेकबाबाद ऐं उनखां पोइ हेनरी कज़न्स खोटायो हो। ॿुध धर्म वारनि जो झूनो हिकु ॾेवरो मिलियो, जंहिंखे स्टोपा सॾिजे थो। जेको पुराणो झूनो जेको ॾेवरो आहे उनखे छा सॾिबो आहे? स्टोपा सॾिबो आहे। काहो जो दड़ो अटकल 30 एकड़ ज़मीन ते वालारियल आहे। ज़मीर जे 7 क़िस्मनि मां हिकु क़िस्म ज़मीर ख़ालिस आहे। ज़मीर ख़ालिस जा वरी 3 क़िस्म आहिनि: ज़मीर हाज़िर, ज़मीर ग़ाइब, ज़मीर मुतकलम। ज़मीर जे बारे में अॻु में मुकमल तव्हांखे पढ़ाए चुको आहियां ऐं उनजा जेके क़िस्म आहिनि उहे कुझु रहियल आहिनि, जेके इनशाला पाण जॾहिं ही टेस्ट मुकमल थी वेंदियूं, जॾहिं सिंधी 9 क्लास जो जेको सबक़ पाण मुकमल कंदासीं, सभई सबक़ नसर ऐं नज़म जा, उनखां पोइ जेको आहे इनशाला इंटर जा जेके मुकमल कंदासीं, तंहिंखां पोइ जेको आहे ग्रामर ते अञा जेके पार्ट ऑफ स्पीच ॻाल्हाइण जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि ते पोइ वीडियो रखियो वेंदो। सो फ़िलहालु जेके सबक़नि में जिथे जिथे ग्रामर अचे पई उनखे आउं जेको आहे ॾींदो पियो वञा। सो हलूं था। ज़मीर हाज़िर, ज़मीर ग़ाइब, ज़मीर मुतकलम। हाणे मुतकलम माना ॻाल्हाईंदड़। मिसाल तौरु आऊं, मां, इहो ज़मीर मुतकलम वाहिद में आहे, पर जेकॾहिं असीं इनखे जमे कंदासीं त इहो थींदो असीं, असां। क़दीम आसारनि जो मतिलबु छा आहे? क़दीम आसारनि जो मतिलबु आहे त झूना या पुराणा निशान। क़दीम आसारनि बाबति ॼाण हासिलु करण जे इल्म खे अंग्रेज़ी ॿोली में आर्कियालॉजी चइबो आहे। आर्कियालॉजी छा खे चइबो आहे? क़दीम आसारनि बाबति जेका ॼाण हासिलु कई वञे उनखे आर्कियालॉजी चइबो आहे। आर्कियालॉजी इल्म जे ज़रिए कंहिं पिंड पहण, भड़े, कुतबे, इमारत ऐं इंसाननि पारां ठाहियल मुख़्तलिफ़ शयुनि जी परख कई वेंदी आहे, जंहिंसां क़ौम जी तहज़ीब, सक़ाफ़त, तमदन जी ख़बर पवंदी आहे। आसारनि जे माहिरनि खे आर्कियालॉजिस्ट चइबो आहे। इश्तिक़ाक़। इश्तिक़ाक़ जेको आहे उहो अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। इश्तिक़ाक़ अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जेको शक मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे लफ़्ज़ खे टोड़े बुनियाद ऐं उनजी माना ॼाणणु। लफ़्ज़ खे टोड़े उनजे बुनियाद ऐं उनजी माना ॼाती वेंदी आहे। अहिड़े इल्म खे छा चइबो आहे? इश्तिक़ाक़ चइबो आहे। मिसाल तौरु मख़दूम लफ़्ज़ जो इश्तिक़ाक़ कबो त उनजो बुनियाद ख़दम थींदो। लफ़्ज़ मख़दूम मफ़ूल जे वज़न ते आहे, मतिलबु जंहिंजी ख़िदमत कई वञे। मूंखे उमेदु आहे त ही लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त प्लीज़ लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो। इनशाला सुभाणे वरी पाण सबक़ 8 सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।